अस्सलाम वालेकुम दोस्तों, कड़ा हाल अथव? खुश आहियो? उम्मीद कयां थो तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदव। दोस्तों अॼोकी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि सभिनी दोस्तनि लाइ हिकु नई ख़ुशख़बरी आहे। दोस्तों मजूद सत्तालाड़ तमामु जल्द हिकु नई फिल्म करे रहियो आहे। जंहिं बि दोस्त खे मजूद सत्तालाड़ जी फिल्म में कमु करिणो आहे त तव्हां बि हिन फिल्म में कमु करे सघो था ऐं तव्हां बि हिन फिल्म में एड थी सघो था। जेको बि शौक़ु अदाकारी जो दोस्त रखंदो हुजे त जेको असांजो स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे इन ते तव्हां राब्तो करे ऐं तव्हां बि फिल्म में अची सघो था। दोस्तों हिन फिल्म में अदाकार कहिड़ा कहिड़ा हूंदा या हिन फिल्म जो डायरेक्टर केरु आहे, राइटर केरु आहे, या हीअ फिल्म कहिड़े शहर में रिकॉर्डिंग कई वेंदी, कॾहिं रिकॉर्डिंग कई वेंदी, अॼु सभु कुझु हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुमि। पर दोस्तों असांजी कनरी रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों जगह नवां आया अली रज़ा मेहतर यूट्यूब चैनल, महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा। तव्हांजो वधीक टाइम वेस्ट न पिया कयूं, हलियूं पिया वीडियो जी तरफ़। दोस्तों मजूद सत्तालाड़ हिकु नई फिल्म करे रहियो आहे ईद जी। जंहिं बि दोस्त खे हिन फिल्म में कमु करिणो आहे त असांजो जेको स्क्रीन ते नंबर हली रहियो आहे इन ते तव्हां राब्तो करे तव्हां बि फिल्म में अची सघो था। दोस्तों हिन फिल्म में जेके अदाकार कास्ट कया विया आहिनि तमामु बहितरीनु अदाकार जावेद अबड़ो, सही निसार शाह आचर, मजूद सत्तालाड़, बिलावल खोखर, इन खां अलावा काफ़ी एक्ट्रेस हिन फिल्म में कमु कंदा। दोस्तों हिन फिल्म जी तमामु जल्द रिकॉर्डिंग लाड़कानी शहर में कई वेंदी। दोस्तों हिन फिल्म जो नालो आहे ग़ुलाम हैदर ऐं डायरेक्टर आहे मजूद सत्तालाड़, एक और डायरेक्टर आहे अली रज़ा आऊं ऐं राइटर आहे मुमताज़ ख़ासकली ऐं कैमरामैन भी आहे मुमताज़ ख़ासकली साहब। हीअ फिल्म तमामु जल्द लाड़कानी रिकॉर्डिंग कई वेंदी। जंहिं बि दोस्त खे जेकॾहिं शौक़ु आहे अदाकारीअ जो त असांजे नंबर ते राब्तो करे ऐं तव्हां बि फिल्म में अची सघो था। सभिनी दोस्तनि जी महिरबानी।